हैदराबाद में ज़बान जे कैंसर बाबति सेमिनार मुनक़द कयो वियो। सोशल अलाउंस जे तावन सां सैफ़ी कॉलेज लतीफ़ाबाद में ज़बान जे कैंसर जे सबब ऐं रोक बाबति सेमिनार मुनक़द कयो वियो। सेमिनार के डॉक्टर शोएब खान, डायरेक्टर सैफ़ी कॉलेज, अली रज़ा एडमिनिस्ट्रेटर सैफ़ी कॉलेज, सज्जाद खान चेयरमैन हैदराबाद सोशल यूनियन, कौसर सलावत जनरल सेक्रेटरी हैदराबाद सोशल यूनियन, राशिद अली राउटिंग हेड हैदराबाद सोशल यूनियन, शबनम राशिद सदर साइलेंट हेल्थ ऑर्गेनाइजेशन, हमीदा अफशी ऐं दिलदार बलाल खां अलावा कॉलेज जे उस्तादनि ऐं अमले वॾे अंग में शिरकत कई। शागिर्द आगाही सेमिनार खे तमामु मुफ़ीद करार ॾिनो ऐं चयो त हिन सेमिनार में उन्हनि खे ज़बानी कैंसर बाबति मुफ़ीद ऐं तफ़सीली ॼाण ॾिनी वई। उहे ॼाणियल एहतियाती इख़्तियार कंदा। सेमिनार खे ख़िताब कंदे मुक़रर चयो त उहो अहिड़े शऊर रखंदड़ सेमिनार जो इनकाद नौजवान नस्ल जे बहितरीन लाइ अहम आहे। डॉक्टर शोएब खान शागिर्दनि खे वज़ाहत कई त हिन मश्क़ सां उहे जांच करे बीमारियुनि जो अलामतूं ॾिसी सघनि था। राशिद अली राव अंग अखरनि जी रोशनी में चयो त ज़बानी कैंसर जे सभ खां आम क़िस्म आहे। उहो मर्द ऐं औरत ते तेज़ी सां पखिड़िजी रहियो आहे। हिन जी शरह तेज़ी सां वधी रही आहे। शबनम राशिद शागिर्दनि खे तमाकू, चिकन, गुटखा, मैनपुरी, नस्वार ऐं पान पराग जा नुक़सान ॿुधाया। दिलदार बलाल शागिर्दनि ते ज़ोर भरियो त उहे पंहिंजे वक़्तु मुस्बत ऐं तमीराती कम में इस्तेमालु कनि। हमीदा अफशी शागिर्दनि खे पंहिंजे भरिसां माहौल में सफ़ाई ऐं पाकाई माहौल जी अफ़ादियत बाबति ॿुधायो। आख़िर में डॉक्टर शोएब खान, डायरेक्टर सैफ़ी कॉलेज, कौसर सलावत जनरल सेक्रेटरी हैदराबाद सोशल अलाउंस सेक्रेटरी जनरल, कैंसर जे मरीज़ वेलफेयर सोसाइटी ऐं रोशन तारा स्कूल जे सरपरस्तनि खे अहिड़ो मुफ़ीद ऐं कामयाब प्रोग्राम तरतीब ॾियण ते तारीफ़ी शील्ड पेश कई। सज्जाद खान चेयरमैन हैदराबाद सोशल अलाउंस कामयाब सेमिनार जे इनक़द लाइ अली रज़ा एडमिनिस्ट्रेटर सैफ़ी कॉलेज खे शील्ड पेश कई। डॉक्टर शोएब खान, डायरेक्टर सैफ़ी कॉलेज, समूरनि ऑर्गेनाइज़र्स, मौजूज़ महिमान ऐं शागिर्दनि जो शुक्रिया अदा कयो। हैदराबाद रिपोर्टर दिलदार अली बलाल।